नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु SUP जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह साहब मौजूदु आहे। अॼु तुम सां ॻाल्हायूं था हीउ जेको 27 तरमीम वारो इशू आहे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं। साईं वरी महिरबानी तव्हांजी। शाह साहब, वफ़ाक़ी सरकार 27 तरमीम आणण लाइ हाणे खुलियल नमूने ज़ाहिर थी आहे ऐं अॼु पीपल्स पार्टी सां बि राब्तो कयो वियो आहे। 27 तरमीम तव्हां कीअं था सम्झो? 27 तरमीम सूबनि लाइ केतिरी जेका आहे उहा नुक़सानकार थी सघे थी, या तव्हां उनजी हिमायत कंदा या मुखालफ़त कंदा, छा चवंदो? जॾहिं तरमीमूं अचनि थियूं त घणा नुक़्ता थियनि था। 100% रद्द करणु या 100% जी हिमायत करणु, इहो उन्हनि जे कंटेंट ते थिए थो त उन्हनि में आहे छा। छो त हींअर जेको मीडिया जे ज़रिए आयूं आहिनि रिपोर्टूं ऐं हुननि जे ज़रिए को पननि जे ज़रिए कोन, दोस्तनि खे चोथों सुभाणे ताईं मुसवदो घुरायूं। बाक़ी हीउ जेको हिन पीपल्स पार्टी जे चेयरमैन ज़ाहिर कयो आहे, हीउ सिर्फ़ु स्टेज जा अदाकार आहिनि, नून लीग ऐं पीपल्स पार्टी। इन्हनि खे अॻे ई ॿुधायल आहे, हीअ रुॻो फ़ोटू कढाइण लाइ ऐं सेशन लाइ हीअ कंदा आहिनि। ऐं जेको चयो अथनि मीटिंग करे असीं हुनखे ॿुधाईंदासीं, यकीनी तौर ते पहिरीं मुसवदो कहिड़ो आहे, तफ़सीलात जे हिसाब सां उहो मूंखे कुझु ॼाण आहे, ऐं उन में कहिड़ियुनि शयुनि ते स्टैंड वठनि था, उन ते असां पंहिंजा आख़िरी कमेंट्स ॾींदासीं। पर हींअर जेके आयल ख़बरूं आहिनि उन में हिकिड़ो आर्मी जे सदर जो एक्ट आहे, त उन में सुप्रीम कमांडर आहे, उन में तरमीम छा था तरमीम कनि, इन जी आहे सुप्रीमेसी डेमोक्रेटिक गवर्नमेंट जी रहंदी न रहंदी, उहो जेकॾहिं तरमीम जी का तफ़सीलात अचनि त थींदी। असीं चवंदासूं त सुप्रीमेसी ऑफ पार्लियामेंट हुजे, उन जे ख़िलाफ़ु हूंदो त यकीनी तौर ते असां मुखालफ़त कंदासीं। अरिड़हीं तरमीम में ॿ शयूं हुयूं, हिकिड़ियूं हुयूं मिल्कियत, ॿियो हो जी टैक्सिस। असासा जेके हुआ उन में जेके प्रोविंशियल सब्जेक्ट्स हुआ उहे 2023 जे अगस्त में पीपल्स पार्टी ऐं नून लीग अमेंडमेंट करे बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जे एक्ट में तरमीम करे ऐं हुननि SIFC खे मिल्कियत जा फ़ैसिला करण जो इख्तियार ॾिनो। यानी सूबनि जी मिल्कियत न फेडरल गवर्नमेंट फ़ैसिलो कंदी, न सूबा कंदा, पर मथां कंदा नओं इदारो ठाहे SIFC, जंहिंजे नतीजे में ही ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो सिंध जूं ज़मीनूं वञणु, हीउ जेको मादनियात खे ॿाहिरि ट्रे ते खणी पिया खपाईंदा हलनि, इहो सभिनी मुल्कनि खे आछींदा वतनि, त इहो सॼो इहो एक्ट हो। उन करे असासा त पाकिस्तान पीपल्स पार्टी डिसीशन मेकिंग प्रोविंसिस खां फुरे ॾेई चुकी आहे SIFC जे एक्ट में 23 में। ऐं ॿियो आहे NFC जेको नेशनल फाइनेंस कमीशन, इहो अवॉर्ड आहे जंहिंजे तहत ते सूबनि जी मिल्कियत जेका टैक्सिस जी मिल्कियत आहे, जनरल सेल्स टैक्स, इनकम टैक्स, एक्साइज ड्यूटी ऐं कस्टम्स, जिन में पैसा गॾु थींदा आहिनि ऐं उहे विराइबा आहिनि सूबनि में। उन में 2 महीना पहिरीं अॻे हिननि ॿिन्ही गॾिजी, पीपल्स पार्टी नून लीग गॾिजी ऐं हुनजे अलाइट पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 1.3 ट्रिलियन, माना छा था सम्झो पदम, सो उहे जनरल सेल्स टैक्स जो हिसो हो। जनरल सेल्स टैक्स माना तक़रीबन पेट्रोल जे लीटर ते सम्झो 80 रुपया टैक्स लॻंदो आहे, त उहो वेंदो हो NFC में, NFC मां वरी वापसि मिलंदो हो सूबनि खे विराइजे, पॉपुलेशन जो वॾो हिसो आहे। ऐं ॿियो उहो फुरे सिधो लेवी करे फेडरल खे ॾेई छॾियो। पहिरीं वॾो हिसो सम्झो त 15-20% NFC मां हुअं ई वियो। हाणे उन मां डायरेक्ट उनखे जेकॾहिं कुझु बि % वधीक कढनि त यानी हर सूबे जो हक़ ख़तमु थींदो, पर मुर्गो NFC खे ख़तमु कंदा पोइ त माना ॿुधाए छॾीनि त हाणे 1 यूनिट लॻी वई ऐं मिल्कियत जा वारिस। मिल्कियत त इहा आहे न, असां SIFC शिकिल में हलिया विया ऐं टैक्सिस NFC जे डिज़ोल्यूशन में वञी विया। असां ॿिन्ही शयुनि जा मुखालिफ़ आहियूं। असां चऊं था त असासा जेके आहिनि NFC में उहे असांखे सूबनि में रहणु ॾिना वञनि, ऐं जेको NFC क़ाइमु रहे ऐं उनजी डिवीज़न इहा रहे ऐं उन में का बि कटौती न कई वञे। हींअर 1% कटौती थी कई वञे KP में, माना मथां कटे था छॾीनि, 7% वधीक कटण जी पिया कोशिशि कनि। उन करे
NFC जी तरमीम बि असांखे क़बूल न हूंदी। ॿियो आहे तालीम ऐं आबादी जा शोबा, 17 मिनिस्ट्रियूं ख़तमु करणियूं हुयूं 18वीं तरमीम में, ख़तमु न कयूं। हाणे वरी चवनि था त उन्हनि मां मिनिस्ट्रियूं वापसि मथे ॾियो। असां तालीम जो उहा शइ त जेका असां वापसि था करणु चाहियूं त पोइ तालीम जो शोबो पोइ 18वीं तरमीम में ज़रूरु ख़तमु थियो। जेकॾहिं बुनियादी सिंध जी तालीम ऐं सिंधीअ में ॿोली इहे सभु रिस्क ते अथव, छो त ही तक़रीबन इन जो सौदो करणु आहे। ॿियो इलेक्शन कमीशन जी मुक़ररीअ ते बि चैलेंज था कनि। इलेक्शन कमीशन जी मुक़ररी ते कीअं चैलेंज कंदा? अॻे अञा थोरो घणो जजिस जो कवर आहे, अपोज़िशन रुगो हिकिड़ी ख़राबी आहे त अपोज़िशन ऐं गवर्नमेंट फ़ैसिला कनि थियूं उनजी मुक़ररी जो, पर जजिस जी सुप्रीमेसी में करे ऐं उन्हनि जी मुक़ररी थिए, पॉलिटिकल इन्फ्लुएंस ख़तमु थिए। हाणे उहो ख़तमु करण जे बजाए हाणे वरी उन्हनि जी इलेक्शन जी मुक़ररी कीअं था प्लान कनि, त उन करे ऐं सम्झां पियो त इहो मजमूई तौर ते। ॿियो आइनी अदालत, आइनी बेंच पोइ भेरे क़ाइमु थी, हाणे आइनी अदालत था मुर्गो अॻियां कनि। आइनी बेंच जेका क़ाइमु कई उहा निजी पॉलिटिकल नॉमिनेशन्स ते थी। जीअं अंग्रेज़नि जे वक़्त में चीफ कोर्ट्स हूंदियूं, चीफ कोर्ट्स प्रोविंसिस जूं हूंदियूं, सुप्रीम कोर्ट्स असांजूं चीफ कोर्ट्स या सुप्रीम कोर्ट्स बे सूबनि में हुजणु घुरिजनि, फेडरल कोर्ट हुजणु घुरिजे जेका इंटर प्रोविंशियल डिस्प्यूट्स खे हल करे। ही मथे आइनी अदालत या कंहिं क़िस्म जी आइनी बेंच, इहे सभु शयूं फज़ूल आहिनि। इन करण सां वधीक कॉम्प्लिकेशन थींदी। असीं सम्झूं पिया त थुले लेखे इन्हनि मामलनि ते असांजी राय आहे। अच्छा शाह साहब, सिंध में सिंध लेवल ते GDA जो इतिहाद बि आहे, तव्हां बि उन में शामिल आहियो, त छा था सम्झो GDA हिन मामले ते का एजिटेशन हलाइण वञे पई, या इन मामले ते तव्हां गॾु आहियो GDA सां, या छा आहे उनजो? ही जीअं आयो आहे त मूं GDA जी क़यादत सां राब्तो कयो आहे त का हंगामी गॾिजाणी करणु घुरिजे ऐं इन ते पंहिंजो मौक़िफ़ थियणु घुरिजे, छो त मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, ज़रूरी न आहे 100% असांजो साॻियो मौक़िफ़ हुजे, पर कोशिशि कंदासूं त इहो इतफ़ाक़ राय थिए। जेको इतफ़ाक़ राय थिए उन ते पंहिंजो एलामियो बि ॾियूं या उनजी आईंदा हिकमत अमली ॾियूं। जेकॾहिं 2-3 ॾींहंनि में मीटिंग थी वई, सुभाणे असांजा कुझु दोस्त मिलंदासूं, जेकॾहिं थी वई त पंहिंजो पोइ उहो गॾियल मौक़िफ़ ॾींदासूं। ॿियो आहे प्लेटफॉर्म असांजो तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान, उन जे बुनियाद ते बि मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, पख्तूनख्वा मिलिया अवामी पार्टी आहे, BNP मेंगल आहे, मजलिस वहदतुल मुस्लिमीन आहे, सुन्नी इत्तेहाद काउंसिल आहे, सिंध नाट पार्टी आहे। इन जो उन्हनि में उहे SIFC खे मावराए आइन चई चुका आहिनि। उहे नेचुरल रिसोर्सिस जेके कुदरती वसीला आहिनि उन्हनि खे ॾियण जी मुखालफ़त करे चुका आहिनि। ॿियो उन्हनि जो आहे त सभु आइन जे मातहत इदारा कमु कनि। हाणे आइन जे मातहत इदारा कमु कनि ऐं जेको कारोबारी कम ऐं मिल्कियत जे कमनि में इन्वॉल्व ॿियूं धुरियूं न थियनि। हाणे ही जेके नुक़्ता ईंदा यकीनी तौर ते CTTAP में हींअर ई असांजी कम्युनिकेशन थी वई आहे टेलीफोनिक, रखंदासूं। जेकॾहिं उन्हनि ते बि इतफ़ाक़ थियो त इनशाला पोइ न सिर्फ़ु GDA पर मुल्की लेवल जे इतिहाद सां बि गॾिजी कंदासूं। जेकॾहिं वरी केर बि न बीठो तॾहिं बि असीं जेके क़ौमी लॾे जी जमायतूं आहियूं उन जे ख़िलाफ़ु इनशाला जल्द मीटिंग करे सिंध एक्शन कमेटी या कंहिं बि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾे इन जे लाइ पंहिंजो न सिर्फ़ु इन्हनि लाइ पर गैर मुल्की आबादकारनि लाइ पंहिंजो ऐं ज़मीनुनि जे विकिरे लाइ पंहिंजो मौक़िफ़ ॾींदासूं। शाह साहब, तव्हांजे सिंध जे सियासी इशूज़ ते ज़बरदस्त जदोजहद बि रही आहे, सियासी नब्ज़ जा तव्हां ॼाणू आहियो। छा था सम्झो हिकु दफ़ो ॿीहर न रुगो सिंध पर सूबा जेके आहिनि उहे इन 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ कंहिं वॾी जदोजहद में वञनि पिया? मूं तव्हांखे ॿुधायो त सभु तरमीमूं हरभरू को असांखे ख़ुदा करणी मुखालफ़त कान्हे करणी। जेके पंहिंजे मफ़ाद अवाम जे मफ़ाद सूबे मफ़ाद हम सम्झंदासूं उन्हनि खे एक्सेप्ट कंदासूं, जिन खे पर मामिलो इहो आहे त जेको हिननि जो तरीक़ेकार आहे इहो माज़ीअ वांगुरु ॾिठो आहे त बदनीयतीअ ते आहे। ॿियो हाईली सेंट्रलाइज़ आहे। ऐं टियों हिननि पॉलिटिकल पार्टियूं जेके पीपुल्स पार्टी या नून लीग उहे सिर्फ़ु एक्टर हूंदा आहिनि, उन करे सिर्फ़ु इहो शो थींदो आहे। उन करे असां कोशिशि कंदासूं त मुल्क जे तज़ाद वारा फ़ैसिला न थियनि, पर जेकॾहिं ज़ोरीअ असांजी सिंध जी वहदत ते या सिंध जे वसीलनि ते या मुल्क जे सूबनि जे वसीलनि ते को वार थियो या पार्लियामेंट जी सुप्रीमेसी ख़तमु करण लाइ
को अहिड़ो एक्ट पास थो थिए कंहिं बि कानून जो, भले मुल्की लेवल जो हुजे या त जेकॾहिं उहो थियो इनशाला उन्हनि सां गॾिजी बि जिदोजहद हलाईंदासूं ऐं उन लाइ महाज़ाराई कंदासूं जेतिरी लेवल ते। ऐं बाक़ी सूबनि जी जेकॾहिं ॻाल्हि कई वई त पोइ त मरण जीअण जो जहिड़ो थींदो।